घोटकी ज़िले जे सनती इदारे FFC इंतजामिया जे ऑफिसर ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जे ख़ासि सहकार सां ऐं हेल्थ खाते जे ताउन सां गुज़िरियल ॾींहुं FFC जे ज़ेरे इंतज़ाम हलंदड़ बहितरीन तालीमी इदारे सोना वेलफेयर अस्पताल मीरपुर माथेरो में कारे कामिण हेपाटाइटिस B, हेपाटाइटिस C समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी मुफ़्त तिबी मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि शिरकत कई। मुफ़्त मेडिकल कैंप में सोना पब्लिक स्कूल के शागिर्दनि ऐं आसपास के इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ 3000 खां वधीक मरीज़नि जूं हेपाटाइटिस B ऐं हेपाटाइटिस C कारे कामिण समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मुफ़्त टेस्टूं करे मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं। इन सिलसिले में मरीज़नि पारां FFC इंतजामिया जे ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा, कर्नल शकील चिट्ठा, कर्नल शुजात मिन्हाज, PRO अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सुमरो जी साराह कंदे चवण हो त FFC इंतजामिया जे ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा ऐं संदसि टीम घोटकी हालिया बरसातुनि बाद घोटकी ज़िले जी अवाम खे हर क़िस्म जूं सहूलियतूं ऐं रिलीफ फ़राहम करे हिक मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे। इन मौक़े ते ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवण हो त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, असांजो अज़म ई इंसान ज़ात जी ख़िदमत करणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।